अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। लाउड गया जंगतरा वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अफ़हसिबतुम अन्नमा खलक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। फ़तआलल्लाहुल मलिकुल हक़ ला इलाहा इल्ला हुवा रब्बुल अर्शिल करीम। वमन यदउ मअल्लाहि इलाहन आखर ला बुरहान लहू बिहि फइन्नमा हिसाबुहु इंद रब्बिहि इन्नहु ला युफ्लिहुल काफिरून। वक़ुल रब्बिग़फिर वरहम वअन्त खैरुर राहिमीन। सदक़ल्लाह मौलाना अज़ीम। दुरूद शरीफ बुलंद आवाज़। ज़बान बंद थी टीवी तेड़े ड्रामा दिसी रजू करें मदीने वाले मीर दे बुलंद आवाज़ दुरूद पढ़ रब मलाक मुकर्रम क्या यो खणाए रब नबी जे रोजे ते पुजरावे। निंदई निंदी रात दी मोबाइल हिन जो दीदार कर दुख लानी सुभान अल्लाह कर ज़ियारत कुरान जी पढ़न मथे बुधण कुरान जो अञा मथे। दिमाग मुंहिंजो तो हले दिल मुंहिंजी थी हले सवाब तोखे वधीक तो मिले। गन गोल ॻाल्हियूं बैत दुहीड़ा रुपायूं कसीदा नथी वो कुरान तो बुधाया जंहिंजी पहिरियों तिलावत रब पाण कई आहे। बिन सूरतन जी तिलावत कई ताहा बैत बुधाए कुरान कब्र में बैत कमींदई कुरान हशर में बैत कमींदई कुरान ॾाढियां ॻाल्हि ताहा रब साईं नबीअ खे टारे वन मिठे कुरान जे करे ते तुझा बाना कुरान दा बुधन तोखे कुरान भी प्यारो आ बाना भी प्यारा। रब रहम ताहा मा अंज़लना इन्हीं सूरत जी पहिरियों तिलावत रब पाण कई। हाँ और इन्हीं सूरत के हजरत उमर जी भेण पे पढ़ियो ता
मा अंज़लना अलैक ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितश्का इल्ला तज़किरतल लिमन यख्शा। हजरत उमर जी भेण कुरान पढ़े पई उमर फारूक ते मल हुन दौर में हो जड़ी भेण जो कुरान ॿुधई मारण शुरू कई चवेस थी अदा भली मार तू खत्ताब जो पुटु आहे मां खत्ताब जी न्याणी आ तू मर्द आहे मां औरत आ तू कुफर में पहलवान आहे मां इस्लाम में पहलवान आ अदा तरा रखणी पेरन जे चोटी अगूं निड़ी ताईं कटण शुरू कने कुरान न छॾींदी वाए बेतड़ा बुद्धि झूठे दो कुरान बुद्ध हे पुराणो जमायतिया बैत वाटर भी न ट्रपंदई कसीदा रुपायूं वाटर भी न ट्रपंदई वड़े वा साईं अल्लाह खुश करई इया दी हिन कुरान जी इज्जत जो अणगुरियो दौर बुॾे जे सॼी दुनिया मां घुरे मार बुॾिया पर जई जेके रोजानो कुरान दा पढ़न छोकरा वही रहो पानी के छॾे रोजानो जेके कुरान दा पढ़न ये न घुरन तड़ी भी माला घुरण वारन खां वधीक ॾींदो आ जन्नत तो खे रब सिंगारियो आ तो में नारियूं तो में बाग तो में मेवा तो में हूरा तो में पट जा वगा सोन जा कंगण इंतजार कंगे में आए ये कदी इंदा रोजानो कुरान पढ़ण वारा गालिन जे गड्डाए जेको गालियूं करे मस्करी करे न कुर्सी ते लो तुझी जरूरत ही काने उहो कुरान बुधा जेंगे नबी से मक्के में पढ़ियो आ मदीने में पढ़ियो आ ताइफ में पढ़ियो आ बदर में पढ़ियो आ उहद में पढ़ियो आ वो ही कुरान आ अर रहमान अंदर ठरई तो सुभान अल्लाह चो मांखे दावत हिन यार ॾिनी आहे हा जे ॻोठ वारा हा अदे अफ़ज़ल रिंद जे ॻोठ वारा मुंहिंजा दोस्त आहिनि चवंदा इन मुला खां वठी ॾे मज महाज 47 साल गुज़री आहिनि तकरीरन कंदे इहा सॼी बरकत कुरान जी आहे न त मांखे को तगारीअ ते बि न बीहारे इहो थी कुरान अन्या परे दो ने उमर फारूक जे कुरान ॿुधो भेण खे जंहिं अदी सुभान अल्लाह कंचना एडो मारियो दवाएं तभी चवेंदी सब गुल न विसारींदस अल्लाह हाणे मांखे भी कुरान ॿुधा जे कपड़ा पाए अज पाक थी अज गुस्ल करे अज छो त हिनखे हथ ही लाइणो न आहे पकाईअ खां सवाइ ला यमस्सुहु इल्लल मुत्तहरून जंहिंजो अंदर ठरे उहे सुभान अल्लाह कनि माखीअ खां बि कुरान मिठो सब कॾे जे मां तोखे कीअं ॾियां हलो त उस्तादनि जे उस्ताद अरबी मोहम्मद करीम वटि वठी हलाए हज़रत उमर अचे तो साहबी उथी पियान उमर अची रहियो आहे साहबनि चयो न छॾींदासीं नबीअ ताईं पुॼण न ॾींदासीं हुज़ूर खे ॿुधायूं
उमर अची रहियो नबी अॾे जिब्रील पुजियो उमर पाण न आयो अल्लाह मां मोहम्मद जी दुआ कबूल थी वई उमर लड़न न तो अचे गुलाम बणजण तो अचे होॾो हुजूर जी दुआ आई हेॾो क़ुरान जो कमाल दिलियूं मोमन जूं ठारींदो आहे क़ुरान गालियूं पैदड़ा मरो त ख़बर पवई बिन सूरतुनि जी रब तिलावत कई कुता ॿियो यासीन ॾाढा चओ सुभान अल्लाह यासीन वल क़ुरआनिल हकीम क़ुरान वॾो खज़ानो वॾो ओ दुनिया जा मरीज़ हे हकीम ॾिनो तव्हां पढ़ण न जो मथे ॿुधण अञा मथे जॾहिं तुंहिंजी नज़र क़ुरान ते पई सालनि जी कावड़ तो तूं रब हटाई तुंहिंजी नज़र क़ुरान ते पई रब तोॾे रहमत जे नज़र सां निहारई ॾिस वरी बि क़ुरान खे अरे ॾींहुं तो क़ुरान पढ़ंदा रात क़ुरान निंड ब्याहूं निंड में भी रब क़ुरान तो पढ़ रहा है छोकरा हलो वञो इहो हिन जो कमाल आहे खिले तो एॾो न खिलंदो कर मता रोइणो न पवई मज़ाक क़ुरान डीसी ऐं एसपी ऐं जज जाॾो खिलंदे लिंग लंग ॾकई थो क़ुरान वॾी ताक़तदार जबल ॾारे विझाए खिलाने वाला ब्याती मस्करा लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अल्लाह कंदो मींहुं टरी वेंदो जलसो कामयाब थींदो अला जबलिन लराइतहु खाशियम मुतसद्दिअम मिन खशियतिल्लाह इतना तो गालाया रब जे फजल सां मां कुराड़ो जे तो कुरान जबलन ते नाज़िल किया जबल पहाड़ भी पुरजा पुरजा थी वञना एडी मुझे कुरान में ताकत अच्छी दाढ़ी दिए मुंह न धो ॾिसे कुरान जो जन जी कुरान ते नजर आ रब जी नजर उन्हनि ते आ तुझी नजर कुरान ते रब जी नजर तो ते क्यों ज़ियारत भी इबादत में दो लिखा वई कुरान जड़ो घर पियो आ तभी रहमत जे घर में कुरान पढ़ियो तो वने मलाक लहीदा जन आसमान अगों कुरान ॿुधण ला ये कम करना पंज शयूं रहमत गुल नबी रहमत बियो कुरान रहमत अजो तो समझाए अल्लाह जी रहमत काॾे तो धिका खाए वेरन दर न खड़का ये मोहताज थी मुझे दर ते आ मां बेनियाज़ ये घुरण वारा थी मां ॾियण वारो ये मरिया थी मां सदाई जीअरो पंज शयूं रहमत कुल नबी रहमत बियो कुरान रहमत वमा अरसलनाक इल्ला सुभान अल्लाह कर रहमतल लिल ओदा जा वे जा वञो मानू तकिन तोड़े हिन दे ॾिसो इल्ला रहमतल लिल आलमीन एड़ो नबी मिलो जे परावन के पंजो कयो असा पंजन के धिका जऊं नबी परावन के भी पंजो कयो रब जज़्म जा सोना नबी सजे मक्के में गरीब आसूदो कयो मां
कंहिंखे हीरा ॾिनम लाल जवार मोती पर तोखे मां क़ुरान ॾिनम अर रहमान थकलो दुआ घुरा ॾाढा गला हाय इनके खोले छॾ अर रहमान ओ रहमान तुझो रहम अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान अल्लाह कंदो मींहुं टरी वेंदो कुरान खे ताक़त बाजारे बाज गई पैदा के इंसान उन्हीं अगे जो सेखारी कुरान सजे मक्के में गरीब हैं तो क्या आसूदो क्यों हजार दिनम लख दिनम करोड़ दिनम गंगे सोन दिनम गंगे चांदी दिनम तो के जबल पे सोना करे दिया तो जयो मां काडे कन मां काडे कंद सोना जबल हिकड़े वेले जो कूट दे मां खाई शुक्रानो क्या बे वेले जो कूट मां के मौजूद न होजे तो रब को मां मोहम्मद घुरा जी दुनिया सब को वठी वने खजाना नबी से वठना आहिनि खजाना रब जे ज़ात वट अंदर ठरियो अल्लाह वडो खजानो दिनो माए ववजदक आइलन सुभान अल्लाह कर ववजदक आइलन फअगना इतों तो गलाया रब चयो मां तोखे वडो खजानो कुरान वारो दे कुरान दैया सूदो कयो मां मुंहिंजा सोना नबी तू भी प्यारो आए तुझा गुलाम भी प्यारा तू भी प्यारो आए तुझो दीन भी प्यारो आ तू भी प्यारो आए तुझू बीबियूं भी प्यारियूं न्याणियूं भी प्यारियूं ओ मुंहिंजा सोना नबी तुझी उम्मत भी प्यारी अच्छी दाढ़ी केॾो थदकार घुलाई दुख ही लही हाले जी यारो वडो बुजुर्ग हमादुल्लाह से रहमतुल्लाह अलैहि के मानन चयो चिट जा ॾींहं हवा बंद रात जो साईं दुआ गुरु दक्षिण जी हवा लहे गालायूं दा पगर दुआ तमें पे हिय दुआ जो घुरई दुरूद पढ़ी अर्रहमान अबा गाला न वो कुरारा नथो कुरान वणई उठी वन गाला ना अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान ये 3 दफा पढ़ी अन्याय हथ मुंह ते न वराई त दक्षिण जी हीर लही यो दी कुरान मिठे कुरान जे करे थदी हवा घुलाई छड़ी दक्षिण जी हवा लहंदी ककर हलिया वेंदा तो ते रहमत वसी पंज शयूं रहमत नबी भी रहमत थकल था हिकड़े झूठे सा अरे तुझो ऐसियूं न पुजन रब जो पखो अञा मथे सजो डी
गर्मी में वेठो आए कुरान जे करे हे जो को पघर आयो थी अरे रोबी कंदे पघर इंदो आ तगारी खंदे पघर इंदो आ कमंद वठ दे हेड़े पघर इंदो आ पत्थर कुट दे पघर इंदो आ पर जे को कुरान जे करे पघर आयो थी क़यामत दी जहन्नम जे बाह जे धुएं जो तो भी न दीनो रब तहां के नवाज़ियो आ जो मिठे कुरान जे करे हेडो खर्च कयो तो आलमन जी सुबह को वठी खिदमत नात खानन जी यो शाए जो यो कुरान सके भाग्य को 5 रुपया न दींदो पर खर्च हिन दिल भर ते उहे कंदा जन के अल्लाह चाही नबी भी रहमत कुरान भी रहमत बड़ा वनुनज़्ज़िलु मिनल कुरान हैदराबाद को परे वैसे ऐलान क्यों उते दोस्त एकड़े प्रोग्राम मतो थेबा कौम जा हैदराबाद को मथे जण मोरी मखण मोरी अन्या परे जुमे जो डी वतूं ऐलान क्यों मोली रही बख्शो मरो मान जे वो तो मरी यो कब्र मो निकरी आयो जा अजी जे 1.5 कलाक जुमे ते कुरान पढ़म तई अखिन में नार पिया हुआ अन्या रब हलाए वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन माके जो मानी मा जो अवल कुरान जेके मानी और नानी जे कढ लगा वो मोटिया ही ना जेके कुरान जे कढ लगा मानी कढ एकड़े पासे न कुरान के रहमत करे मोकिले बे पासे न शफात एड़ो नबी नहीं कंगे लब रहमत जी मिली कंगे बुक मिलो कंगे झोल मिलो असा जो नबी जहान लाए रहमत पंजन लाए रहमत बरावन लाए रहमत मानन लाए रहमत उठ लाए रहमत हरड़ियां लाए रहमत गालियों कर लायो चुप जोगरा काफर दो अजे कुंवारी न्याणी वच रस्ते में बियो काफर मिलिस काडे दो वने चई मुसलमानन जो नबी पैदा थियो जंहिंजी मां तारीफ़ ॿुधी वमा अरसलनाक इल्ला इन हिक लफ्ज़ ते ॻाल्हायां 2 कलाक लगी वेंदा कुरान घुटण जो त बैत ॻाल्हियूं हेड़ो हेड़ो ऐ बवेठा कढां अल्लाह सभिनी जा ढके कुरान बुधाए जे अथद मुकद्दर में हिदायत मिलंदस न त चवे किस्मत के अदा इन के खोले छडियो के मुसलमानन जो नबी पैदा थियो जंहिंजी तारीफ़ ॿुधी दम वमा अरसलनाक इल्ला मुझो 1 बजे टाइम हो 1:15 पुगम शाह वेठो चुप करे वेही रह पंजो जलसो समझो तो आखिरी जे दुआ गुर कुरारा मुझो आखिरी दुआ गुर अज जेका जाज मुराद हुंदई रब पूरी कर नबी जी तारीफ़ ॿुधी तम ओॾे दो वञा छो चई 3 अदा हेरे तको गाड़ी डारियारा मस्करिया छो थो वञे के नबी जी तारीफ़ ॿुधी तम 3 महीना सफर में दो वञा ये कुंवारी न्याणी उन्हीं वट अमानत में दो छड़िया तो
वट को लख रखे 3 कुरान लख को रखी वने 3 कुरान त कड़ी रखे ऐं मथे ते कुरान काफर नबी के सचार भी करे मनींदा अमानतदार भी करे मनींदा जर्रबना कमरारा सुभान अल्लाह का दुआ कुरान वलम नजिदुका इल्ला सादिका मां दबा जवानन के जुती हथ न दिए जाई चवंदा मुला बस करे त जान छुटे मां सुथरे छडण वारो काथे आ अध कलाक वारा ॿिया थी जीअं कुराड़े जी मिशन तपे तीअं लोलियूं अल्लाह 15 मिनट भी है वाइजा अरे देगिन जा बसर भी वध त भी कलाक तो लगे अल्लाह काफर तो जैसे एडे न वन अल्लाह लाउडन में बरकत हुजे आमीन जाओ मैसर जे लाउडन में बरकत हुजे एडे न वन छो के मिट खोड़न माट खोड़न उते ता न्याणी छड्यूं एडे न्याणी न वठी वन हाँ मुसलमानन जो नबी आओ हकल दई तो न्याणी जो पी चवे उन काफर के खबरदार हे जातो गलाए अरे मुझे न्याणी जो मन मुझे घर रखूंगी वधीक मोहम्मद रसूलुल्लाह जे घर में आओ इयो थी नबी एडो थी वे पोयों सीधो थई छा अल्लाह अग्यों थी वे हिन जो दीदार कर ओ हिन जो जे करे आया हो नबी साईं वटायो सोना ये न्याणी वठी आयो 3 महीना सफर में 2 वञो अमानत में तो छड्या नबी चयो ठीक ठीक हुजूर घर वारन के चयो मुंहिंजूं राणियूं हे गैर मुस्लिम काफर न्याणी अमानत में छॾियो आहे हिन खां कम न कराए तो असां वटि का गमी शादी थे छोकिरियूं न्याणियूं अचनि तूं चवंदे बाबा मुफ्त जी मानी आहे उठो कम कयो हा ज़ालिम हुजूर तो चए इन न्याणीअ खां कम न कराइजो इन जी ख़िदमत तू ज़ालिम न्याणियूं विकणे न्याणियूं विहारे अरे एड़ो कर न्याणियूं विहारे तो सुनो नबी विहारे हा अम्मा फातिमा जेका जन्नत जी रानी उन्हीं के भी सोने अली सां परणायूं अली के चयो अली मुझे फातिमा जी भारत दी फातिमा मुझे जिगर जो टुकड़ो अच्छा मथा करे जॾे ज़ालिम न्याणियुनि जा घर क्यों थी अल्लाह पुटने मत न्याणी रहमत न्याणी रहमत नाफरमान पुट के 3 दफा सॾु कर न ईंदो हाँ न्याणीअ के 1 दफो सॾु कर बाबा बाबा कयूं डुकंदी सिकील दे पुट के मर्जीअ ते त न पढ़ा सिंध जो डंडो दई पिस्तौल दाणाई हा हा या न्याणी जे कढ लाइंदे रोईंदी वेंदी अम्मा जे रहे जी लज रखदी अबे जे पग जी लज रखंदी कर करे छॾिया थी मट नथो समझे मट कोन हो त मोहम्मद मुस्तफा जे न्याणियुनि जे मट न हो सॾु करे परणायूं हिकिड़ी न्याणी नंढी सुण अलीअ सां परणायूं ॿी न्याणी अबुल आस खे ॾिनऊं 2 न्याणियूं
हजरत उस्मान के दिनऊं हिकड़ी दिनऊं वा मरी वई हजरत उस्मान रोए पियो नबी तुझे छो तो रोए साईं मुंहिंजी रानी तव्हांजी न्याणी दुनिया मां लॾे वई आहे नबी तुझे उस्मान घबराए न ॿी न्याणी मां वटि वेठी आहे आ त उन्हनि जो निकाह विझी तोखे घरवारीअ वारो बणाया जी क़यामत ताईं तूं मुंहिंजो न्याणो पियो सड़जे मां मोहम्मद तुंहिंजो सहुरो पियो सड़जा अंदर सड़ियो आहे जंहिंजो ठरियो आहे ॿई हथ मथे खां नारो हणो एडी मानी खादी थी जो लफ्ज ही न तो निकल रही अल्लाह मारे गंदे कुरारे जो रब जे फज़ल सां गजण ॾिस इहो हिन जो कमाल न्याणी रहमत विकणन था माण्हू विहारे था छॾनि ईद जा 5 रुपया न्याणीअ खे नथो ॾे हेतिरी न्याणी मां बेचारी न्याणी एतिरी गजरां पई रोड ते विकणे अम्मा जे अबू कुराड़ो लाओ भाव कोने को अबू कुराड़ो उठी न तू रहम करें दे खुदा तो ते रहम करे बुजुर्ग ओ एडे आ जो कुछ अरे कुरान प्यारो थस तो के लाउडन जी गंती मां के इयो हो त यो किलो न करे कंजे मथों रब बचायो न्याणी भी रहमत नबी भी रहमत सुभान अल्लाह जो हिकड़ो पुट पी कुराड़ो 4 पुट वठी आयो अस्पताल में ए पुटन जा हवाला जाए वित्रा सिक्की लदो ना फरमाना हणे खड में कम जो ना है पुट वो होजे जो अबो सडु करे पुट जीव करे अबे जे मजदूरी जा थक लई कुराड़ा कढी तो चले घरों तो थुकांदो चले ओताक में घर में अरे पोड़न जो दुआयूं अर्श के लोडे मजाक समझो इन कुरान ते रहम कर रब तो ते रहम करे 4 पुट पी के वठी आया अस्पताल में डॉक्टर अबो बीमार के एक्सरा करायो जरी घर विकण तरी एक्सरा कराए दी डॉक्टर जो का अल्लाह आगे हुंदा हकीम ये छोरो दिसदा नब्ज भी न दिसदा हल शफाती एक्सरा करायूं जैन गुर्दो खत्म दस जैनी पुटन मुझे जो खून मिले वो दे 4 ही पुट एक दी निकरी अस्पताल में अरे अबो कुराड़ो अकेलो पयो न्याणी के खबर पई उतों हली रहे में 5 रुपया बदा दई जेके खर्चे जा मिलस ईद जा की बधी रहे में कपड़न जो जोरो भी बधाई डॉक्टर बाहर मुंजा लिया हे मुझो अबो हे 5 रुपया भी आंदा तम जान प्यारी ना है अबो प्यारो गुर्दो मां दींदस भल मां मरी वना अबे के तकलीफ ना अचे इहा दी न्याणी इनके मर्जी ते न पड़ा त सिंह जो डंडो ॾई हयादार न्याणी अबे दी लज रखी न्याणी हुआ घर तो करे हुजूर जो ज़मानो हिकड़ी न्याणी मुर्स लड़ाई में वो दस न्यापो अबो बीमार थी जे मुर्स जे इजाजत को सवाइ न ईंदस वरी न्यापो अबो मौत जे करीब थी जे मुर्स जे इजाजत को सवाइ न ईंदस वरी न्यापो अबो मरी वई
जै शरीयत जो मालिक आ मोहम्मद रसूलुल्लाह वो मोकल दे तो वञा न त नहीं न मोहम्मद करे वे अरे मस्करी नथी मां वट मां आखिर तक कब्र मौत सकरात पुलसरात याद थोड़े वारिया अज न्याणी उथार जी हुजूर चे मुंजी उम्मत घणी थे ये सबनी को अल्लाह मां मोहम्मद के नबियन को मथे क्यों उम्मत भी मुंजी घणी होजे ये मां मोहम्मद जो कंध सबनी नबियन को मथे होजे अन्या न समझे नबी साईं चयो त मोकल त मां भी नथो ॾेई सघांसि हेॾे पी मोह पियो चे मुर्स जी इजाज़त को सवा मां भी मोकल नथो ॾेई सघां हा मुंहिंजा पैगंबर मां नाले तो कुर्बान वञा छा थे हुजूर हकीम आ के हीअं कयो इन जे अबे जे जनाज़े जी खट खणायो न्याणीअ जे दर जे अंदर रखड़ायूं न्याणीअ कफन खोलियो आ मुंह मथे करे थी जे आसमान वारा खुदा ओ अर्श वारा खुदा ओ जहानन जा पालना रब मां पंहिंजे मुड़स जी लज रखी दमाए मुझे अबे जी लज तू रख जाए मुझे अबे के जन्नत में जाए दी जा जिब्रील नबी से आयो अल्लाह जा रसूल न्याणी जी दुआ अर्श लोडे वेतो सुभान अल्लाह न तो करे कंज दोहणे दुआ कबूल थी वई रब जन्नत जो फैसलो इन जे अबे जे लाइ करे छड़ियो न्याणीअ जी दुआ अबो जन्नत में नाफरमान पुट हेड़ो कर नबी सफर ते वेंदा हा अम्मा फातिमा को मोकलाईंदा फातिमा तू जिगर जो टुकड़ो आहे तोखे ॾिसदो आ मुंहिंजा दुख लही वेंदा मोटी इंदा नबी से घर नहीं इंदा अम्मा फातिमा ने फातिमा मां सफर तो मोटी आयो तू के प्यारी सुभान अल्लाह या न्याणी साल विहारे से दे जालिम न्याणियों ये दाह जू कनी रब के जू सडन अज इन जे ज़बान ते मोरा आखिरत में गलाइंदियूं तोखे पकड़ाइंदियूं तुझी सजा जहन्नम हुंदी पर जे न्याणियों वक्त ते पढ़ाई क़यामत दी हुजूर जे भाकुर मजाक समझो थी दीन के मटको नथो समझे कंजे तो महन के न्याणी किए न्या नबी रहमत कुरान रहमत सुभान अल्लाह कर दुआ करो घणो थियो टाइम पंजे ते जा रूसी ट्रैक्टर वांगा ते जमीन में फिर दो था अल्लाह घणो नचे फकीर सुभान अल्लाह काफर आयो न्याणी वठी न्याणी नबी वट अमानत में छजे याद थी विसरी वई 3 महीना सफर में तो वञा नबी से घर वारन के चयो इन न्याणी जी खिदमत कयो गैर मुस्लिम न्याणी छड़े वा न्याणी 2 महीना रही नबी जो इखलाक ॾिठई हाँ पैगंबर अल्लाह करे निंद्र में नबी जो दीदार आमीन 2 महीनन को अबो आयस न्याणी चयूं त अबो आयो थी रोई ओ अबे जो नालो ॿुधी नाफरमान पुट चवंदो ये अबो मरे तो जान छुटे मोबाइल भी लख जी नथो वठी दे स्कूटर भी लखे जो नथो वठी दे अरे पुट नाफरमान जी नजर दौलत ते आ न्याणी जी नजर अबे
बुद्धि छा अब तो जे मुसलमानन जे नबी दुख दिना थी रोए थी जी बाबा बगालियों एक तुझो नालो भी तुम खुशियां मंगोड़ा गिरी ब्या बे नंबर में ओ मुझा बातू तकड़ करे आयो आए तो जो 3 महीनन को पोईंदस बाबा एड़े जवान वट छड़े आए मुझो दवा को बनाओ डोलन जा डोला जवान रोजानो अची जे जवान जो दीदार दाकन बुखा उन्याई लही दी वने उन्हीं वट छड़े आए एड़े जवान वट अदा मोबाइल के घुटो दे एड़े जवान वट छड़े आए जो चेरो चोड़ियन जे चंड को सोनो वज़ुहा सुभान अल्लाह अंदर ठरियो आ तो सुभान अल्लाह कर मां तो को कुछ घुरण कोन आयो आ कुरान बुधाइण आयो आ असां के रब दींदो अण घुरियो ताकत दा कुरान वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा दुख ही लही चेहरो भी त मुझे नबी जो चेहरो हो न्याणी दीजे बाबा तकड़ करे आयो है नंदे को जवानी तई तो वट गुजारियो तम एडो खुश न गुजारियो तम जेके 2 महीना रहमतुल्लाह आलमीन वट खुश गुजारिया तम जो थी रोए के तू तकड़ करे आयो है मां फैसलो करे चुकी अगे इन दर तो न वेंदम जेस ताईं कलमो पढ़ी मुसलमान न थी न तोखे भी चवाए थी तू भी कलमो पढ़ी मुसलमान थी तो बई भाई को बची जन्नत रे रवाना थी अरे न्याणीअ जा लफ्ज़ ॿुधी अबो रोई पियो अखियुनि मां नार पिया वञनि वारे वाह मुंहिंजी न्याणी वाह जो लफ्ज़ ॻाल्हाया थी हल त ॿई कलमो पढ़ी हली मुसलमान थियूं जन्नत जी टिकट वठ वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन अरे पुट रब मुफ्त ॾिनई न्याणियूं मुफ्त ॾिनई न्याणियूं विकिणे ज़ालिम न्याणियूं विहारे छॾे अच्छा मथा थी आ कबर में लह त ख़बर पवे न न्याणी रहमत नबी भी रहमत कुरान भी रहमत बीमारी भी बीमारी छा आहे चवंदा को बीमार तो थे डिगी बीमारी थींदी आहे 5 साल बिस्तरे ते रब सुमारे छॾींदो आहे हे चवंदो मुंहिंजी पई अथसि हो चवंदो मुंहिंजी पई अथसि हा हा पर अर्श वारो थो चए इन बीमारीअ में सब्र करे त मां गुनाह धोई अछो करे जन्नत में मोकिलिया मेहमान भी रहमत हा मेहमान ईंदो तारा गुण पखी वारा गाड़ा अज दिठ इन जो कमाल तरियो न मी यो हेठ कुरान थी हे प्यारो दस पढ़ण वारा भी प्यारा बुधण वारा अन्या वधिक प्यारा अर्ज पे कयम मेहमान भी रहमत मेहमान हाँ अचे हुनजी खिदमत कर इब्राहिम नबी अकेलो मानी न खाइंदो मेहमान ॻोल्हींदो त गॾिजी खाऊं
तड़ी तो दोस्ती भी रब पाण रखिया बड़ा कुरान वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला सोच सोच जरे ओ नथी ए जेके वडड़ा मरी विया जमीना छड़े विया मिल्कतां लखन जूं अज उन्हनि खे ज़ालिम विसारे छॾियो मिल्कत जिन ते चढ़ियो वेठो है हो निहारन था तो मन पोयों को कुरान पढ़ाए मन को जिक्र करे मन को भूखे के खराए मन को उगाड़े के ढकाए तो रब सवाब असां के बख्शराए तो रब असां के कब्र में निंद्र कराए मोल वस जीरन जे तो को विसरी आ सब खुशामद ते लख लुटाए ₹5 खर्च करे दुआ करा वडड़ा जेके मरी विया थी तो अल्लाह उनके कब्र में बिश्त जो कब्र हुन जो बाग बनाए एकड़ो मरियो बे मानो ख्वाब लदो बच्चे के बच्चा कोना पर पुट पोयों छड़े आयुम वो कुरान जो हाफिज़ा दिया जो होटल हलाइंदो आ रात जो 3 पारा कुरान जा पढ़ी दुआ कंदो आ अल्लाह मुझे अबे जी पारत थी उन बच्चे जे कुरान पढ़न मागे कब्र में रंग लाए छड़िया इहो थी कुरान खर्च बखील न थी जेके छड़े विया थी माल के गरीब के जोड़ो वठी दे के खाधो खरा सवाब उनके बख्शरा अल्लाह मेवा था लान अंब जैतून हर मेवे जी मुंदा 3 साल खारक न ॾिठी से दुआ घुरी से ओ मुंहिंजा रब कार कन वारन चयो त सालन जूं कसरा हेल निकिरी वई रब रंग लाई मिठा मेवा तरी सुकल बुंड में मिठा मेवा यो केर तो खड़ा है मरियम के चई मरियम बच्चो तने नो धमाए कैसे हे वारस आयान काडो बारो आंदो थी हाने काडे वणा बिना मुड़स जे हाने किया क्या हेड़े बार जमन को अगे मरी वना काल दिया लई तली अंदर ठरई त सुभान अल्लाह कर ए कुराड़ा जेके दिसेंदो कुराड़ा ये भी इन कुरान ते अमल कंदा त 20 सालन जो जवान थी 70 हूरन जो घोट बनाए जन्नत में रवानो कर हिते तू हिक मां तंग वेठो हाँ माइट्रो समझो मोहम्मद पनाह नालो मरी वियो बिचारी थियसि कुराड़ो चई निमाज़ ॾे लड़ दीन ॾे सॼी उमिरि चई तगारी खई अड़े निमाज़ ॾे लड़ जन्नत मिलदई हूरा मिलदई चई हिक ज़ाल आ जंहिंजो नालो हूरा उमिरि सॼी ॻरी वई आहे तगारी न लथी आहे मथे तां जे हो 70 मिलियूं त मुंहिंजो अशर छा थींदो अल्लाह उते मजूरी करनी न पवंदई उते फिक्र न कंदे चए तो सभु शइ मां तैयार करे छॾियां ये कंहिंजूं करम नवाज़ी कालत या लैतनी मितु क़ब्ल हाज़ा सुभान अल्लाह डरी या दुआ गुरा वकुन्तु नसियम मनसिया वरे मरियम मरी वञा माई मरियम हयादार ही वारसता चवंदे काॾों आंदुई बार नाबो तुझो हेड़ो डाडंग भी लजाई नानंग भी रब मुझे हाल जी तोखे खबर आ हाने की अग्या ओ मरियम इन पींगे वारे दे इशारो तू कर तैना गौंगा लड़ाया मां
इशारो कर तो मां गाल राया इशारो कंदी वई रब जज़ उथी ईसा पैगंबर ओ पिंगे वारा जवान उठ वडो वाज न कर दिल जुमलन वारो वाज कर त तुझे अम्मा जी मुंह झलाया वडो वाज न के रे जुमला इशारो कई चई त कल जी छोकरी पढ़ाए थी पिंगन वारा कीअं ॻाल्हाईंदा हे पिंगे में तो जे ॻाल्हाईंदी अब्दुल्ला ओ पिया चवनि ईसा रब जो पुटु आहे मरियम अल्लाह जी ज़ाल आहे बार हेडों होडों आंदो थई इन पिंगे में छा चयो इब्नुल्लाह नाया अब्दुल्लाह आया रब जो पुटु नाया बानो माखे किताब दिनो तई माखे नबी बनायो तई ये कूड़ा लेव मुझे अम्मा दे न लायो जे अमर मुझी पाक दामन न हुजे आ त रब माखे नबूवत न दे हा ताकत तुझी रब मेरे में दे खबर अचे किरोड़े कर्म करे मुंह जलाई छड़ी बियो कुछ खपई खपई बुखिया जे इन सुकल थोड़ा के लोडो दे तो खार कामा के हे सुको बुंडा न चढ़ाई दस न बुरकू दस न फराओ दस सुकल बुंडमाऊ सुकू खार का किरंदियों रब तो जय मरियम चढ़ाई न दस फराओ न दस सुकल बुंडा लोडो जनो तुझो कमा पकला ताजियूं असीलूं खार को केरन मुंजो कमा व हुजी इलाइक बिजिज़ी नखला ये जो लोडो दिलाई ताजियूं असीलूं खार को किरी पयूं हाने जा गया के फकुली वशरबी जी हित गडूं मूसाणन जे जलसे में जन्नत में इए गडूं अदे अफजल रिन साहब जे हुक्म ते आयम ज़ियारत कई जमात जी दुख ही लही गाडे या गजगाड गाडे या लुड़ इयो थी कुरान अरे जी रे कुरान जो करामता दिसे तो पो छो छडियो थी हिन कुरान में रब चयो न्याणियूं पढ़ायो कुरान में चई पर्दो कयो कुरान में चई हया कयो कुरान में चई इबादत मां रब जी कयो कुरान में चई सजदो मुंहिंजो कयो कुरान में चई जिक्र मुंहिंजो कयो कुरान में चई खैर खैरात कर त मां अल्लाह जे नाले ते कर लोडो नहीं खार को किरी पयूं खा और रब तुझी रही जे उन्नी भी आया जे पो अकेली मटू पानी जो दे साहे दी पी ना छाजे वहुज़ी लाइक बिजिज़ी नखला तो साकित अलैक रुतबन जनिया अन्या बिया तो पढ़ा फकुली वशरबी वकर्री ऐना एक घर का मिलियो दिखा पानी मिलियो थी कथम पिया जे फनादा मिनता ते अल्लाह तहज़नी कद जाल रब्बुक तादक ज़रिया ये नहर वाहिदिन दमाए पी पानी पी कर को खा पर अन्या मूंझ अन्या नथी लई
अन्या नथी लही जेके मानू ताना मेहना पिया जनी बंद कर मेहना पिया जनी अन्या मुंज नथी लही छा कया कर रही आई ना इन बच्चे के तिरन में जले मुंह में मिलाण तुझो कम तुझी मुंह जलाण मुंजो कम तुझे दिलों अखिन के ठारण मुंजो कम क्यों बच्चे जे दिसण सा बेमानियूं अखियूं ठरी पेलियूं डरी पेलिया रब याद अची वेंदो आहे रब माता केलीअ में बजो तोड़ ॾिनो आहे रब घर मुड़ुस बि तोड़ ॾिनो उन भाऊ माते किरोने कर्म कई अकेलीअ में जोड़ो कई जोड़े भाऊ के मल पुटड़ा तोड़े के मल न्याणियूं तोड़े नबी असांजो चो सखी तू 5 रुपया अल्लाह के नाले ते न दे दे त लंगे वारो डाडो त मुला के मां दिना सोगा कर खुदा करीम टके जो मंगण हारा गड्ढा जे पेट जेडो तोल तो खणे उनके यकीन आ त मां शाम जो सैर करे इंदम सब कुछ थींदो पर वैल थीयोसे दोल वजाई लानत पाण ते वसराई हाँ कुरान हले तो रहमत वसे हाँ जेके हिन के पढ़दा उनके किए छड़ी सुभान अल्लाह कर हुजूर घर वेठान आखिरी लफ्ज माई आई नंढड़ी न्याणी खणी हे रे कुराड़ा न्याणी खणी आई नबी सेंगे जई ओ अल्लाह जा रसूल डाडी बुखायला मागे खादो करायो हुजूर घर वारी के चयो सिद्दीका घर में कुछ खादो आए साईं अल्लाह जो नालो आ हिकड़ी खार का अरे बुधो हुजूर जे घर में हिक खार का दबी शुक्र हाँ तू तोड़े लख तोड़े करोड़ तोड़े खारकन सां घर भरियो पियो थी मिसकीन मोटाईंदो वठ फकीरन के धिका दे हल अगे तो खबर पवे नबी साईं चयो सिद्दीका इहा खार कमाई अगे दे असांखे अल्लाह ॾींदो अल्लाह असां न ॾियूं न छो चवंदासीं खार का मां बचन कान रखी आहे माईअ खे 5 दर ॿिया हुनजो कमु थींदो मां बचन गादा बंदि करे न के बचन कान खार कर रखी आहे नवी थो चए इहा ॾे असांखे रब ॾींदो खारक ॾिनो माईअ खे माईअ ॿध कयो खारक खे अधु पाण खाधई अधु चॿारे चॿारे नंढड़ीअ न्याणीअ खे खाराई नबी सेंगे जे सोना नबी बच्चा केड़ा प्यारान माई अगे भुख डाडी अधु खारक पान खादई अधु न्याणीअ के खाराई नबी तो जे सिद्दीका जेके 3 न्याणियूं ॾियायूं उन्हनि जी खिदमत कई वक्त ते पढ़ाई क़यामत वारे ॾींहुं इन 3 न्याणियुनि जे अबे जे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद रसूलुल्लाह आया क़यामत वारे ॾींहुं ये पाण सां गॾु अचियूं वेंदो मां जन्नत में ये बई आंगरियूं पाण में गंढियूं पयूं भला से 3 न बथस जे बिन जी खिदमत कई वक्त ते पढ़ाई उन जो सामन भी मां साईं भला हिक दस अम्मा शाह जो मां ॾिठो त रहमत जो दरिया जोश में आयो आ सोना हिकड़ी न्याणी दस जे हिक न्याणीअ जे अबे जे जन्नत जो भी सामन मां जे न्याणीअ के भी वक्त ते पढ़ायो पुटन जी भी खिदमत कई मां मोहम्मद वचू वेनो मां जन्नत दे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन अल्लाह करे जी त गडो जन्नत में नी गडो हुंदा आमीन चो
असां नबी संजा भी नौकर अहल बैत जा सहाबा जा सभिनी जा नौकर हूं पर कद हिन दिलबर जे हूं छो त हे कुरान रब मोकिलियो आ सोने नबी माण्हू चवंदा आहिनि मुला इमामनि खे न मञींदा आहिनि कुरान अॻियां आहे असां उन्हनि जे नौकरनि जा नौकर छो अली साईं वटि कुरान नबी साईं वटि कुरान हसन साईं वटि कुरान हुसैन साईं वटि कुरान अम्मा फातिमा वटि कुरान चओ असां वटि बि कुरान ॿी ॻाल्हि कई दम कुरान खां पोइ हिन जे कॾ लॻो हे पाण मोहताजनि हिन जे काॾे था कॾ लॻो चरिया न थियो सजदो उन जो कबो जंहिं पैदा कयो अखियूं घणियूं आहिनि हाँ कन हथ ॾाढा ॻाल्हाईंदो हलो पेर जब दंदन जूं जड़ाबियूं बाहां जंघा मथा चेथो मथो हिकु ॾिनो मां भी हिकु हाँ इहो मुंहिंजे आॾो झुका ज़बाना घणियूं ॿ अरे ज़बान हिक मां भी हिकु गैर सां गैर खे इन ज़बान सां न सॾ मांखे सॾ त जीव कया मथो भी हिकु ज़बान भी ऐं दिलियूं खदड़े के पियो हिकिड़ो जे तुंहिंजी जाइ हिते हया नथी बुढ़ी न तो मरे ज़ालिमा अरे दिल रब तो चए मां ॾिनी त मां हिकु मां भी हिकु आहियां इन में मांखे जाइ तूं ॾे त जन्नत में जाइ मां फज़कुरूनी अज़कुरुकुम तव्हां मुंहिंजो ज़िक्र कयो मां तव्हांजो ज़िक्र कयां तव्हां माण्हुनि में यादि कयो मां मलाइकनि में यादि कयां तव्हां फर्श ते यादि कयो मां अर्श ते यादि कयां तव्हां सुख में यादि कयो मां दुख में यादि कयां तव्हां हयातीअ में यादि कयो मरण वारे टाइम ते मां रब तव्हांखे यादि कयां ज़बान खोले छॾियां कलमो नसीब कयां हाने ए नात खान मांदो आ हिकड़ो गज़ल चवंदो इमाम हसन हुसैन जे शान में